बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असां पंहिंजे टेंस वारे कोर्स के वधाईंदे क्लास नंबर 6 सां हाज़िर आहियूं। इंशाअल्लाह अॼु वारी हिन क्लास में पाण प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जे मुतलिक़ सिखंदासीं। मतलब त ही पंहिंजी कंप्लीट क्लास प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जे मुतलिक़ हूंदी, जंहिंमें पाण इहो सिखंदासीं त प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस छा हूंदो आहे, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जी सिंधी में सुञाणप कहिड़ी हूंदी आहे, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में असीं नेगेटिव, इंट्रागेटिव ऐं अफर्मेटिव जा सेंटेंस कीअं ठाहे सघूं था। तंहिंखां पोइ पाण इहो बि सिखंदासीं त प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में सिंस ऐं फार जो इस्तेमालु कयो वञे थो। असां इहो ॿुधाईंदासीं त सिंस जो इस्तेमालु किथे कबो आहे, फार जो इस्तेमालु किथे कबो आहे। मतिलब त सिंस ऐं फार जे विच में फ़र्क़ खे बि बयानु कंदासीं। हिन कंप्लीट क्लास के स्टार्ट करण खां पहिरीं असांजी इहो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। सभ खां पहिरीं त पाण इहो सिखंदासूं त प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस छा हूंदो आहे। ॾिसो अॼु वारी पंहिंजी कंप्लीट क्लास प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जे मुतलिक़ आहे, त असांखे इहो लाज़मी सिखणो पवंदो त प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस छा खे चयो वञे थो। इन लाइ असां अव्हांखे हिते हिकु नंढो कॉन्सेप्ट सम्झाईंदासीं। उन कॉन्सेप्ट में तव्हांखे प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस खे डिटेल में एक्सप्लेन करे ॿुधाईंदासीं। तंहिंखां पोइ इन जी सिंधी में सुञाणप सिखंदासीं, उन खां पोइ हिकु अदद नोट सिखंदासीं ऐं इन खां पोइ पाण इन जा मिसाल तव्हांखे ॾेखारे डिटेल में क्लियर कराईंदासूं त प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस छा हूंदो आहे। चलो हाणे इन जो कॉन्सेप्ट समझंदा आहियूं। ॾिसो, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस हिकु अहिड़ो ज़मान आहे जंहिं ज़मान में को कमु शुरू थियो हुजे ऐं अञा हलंदड़ हुजे त अहिड़े कम खे या वरी अहिड़े ज़मान खे पाण सॾींदा आहियूं प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। क्लियर थी चुको आहे त प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस छा हूंदो आहे। ॾिसो, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो मेन कॉन्सेप्ट इहो आहे त असां को कमु शुरू कयो हुजे, उन खे कुझु वक़्त बि गुज़री वियो हुजे, तंहिं हूंदे बि अञा उहो कमु जारी हुजे, त अहिड़े कम खे या वरी अहिड़े ज़मान खे पाण सॾींदा आहियूं प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। ठीकु आहे, क्लियर थी वियो। इन जी सिंधी में सुञाणप सिखंदा आहियूं। सिंधी जी सुञाणप सिखण खां पोइ इन जो सेंटेंस में, मिसालनि में डिटेल में कॉन्सेप्ट खे क्लियर कंदा आहियूं। चलो, इन जी जेका सिंधी में सुञाणप आहे उहो कहिड़ी आहे। सिंधी में सुञाणप कंहिं बि जुमिले जे आख़िर में रही रहियो आहियां, रही रहिया आहिनि, रही रहियो आहे वग़ैरह अचे। मतलब त जिते बि सिंधी जो जुमिलो हुजे, उन जुमिले जे आख़िर में जेकॾहिं रही रहियो आहियां या वरी रही रहिया आहिनि या रही रहियो आहे वग़ैरह अची वञे त उन जुमिले खे पाण सॾींदासीं ही जुमिलो प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो सेंटेंस आहे। क्लियर थी वियो। जेकॾहिं असां वटि सिंधी में जुमिलो हुजे ऐं असां खां केरु पुछे त ही जेको पैराग्राफ आहे या वरी ही जेको एसे आहे, इन मां असांखे प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो ॻोल्हे ॾेखारो, त पाण छा कंदासीं, उन जुमिले जे आख़िर में ही अखर ॾिसंदासीं। जेकॾहिं कंहिं बि जुमिले जे आख़िर में ही अल्फाज़ अची विया त पाण चवंदासीं इहो सेंटेंस जेको आहे प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो आहे। एतिरे ताईं क्लियर थी वियो त प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस छा हूंदो आहे, इन जी सिंधी में सुञाणप कहिड़ी आहे। क्लियर आहे। अॻिते वधूं था। हाणे असां वटि ही ॻाल्हि मेन आहे जेका तव्हांखे असां हिते क्लियर करायूं था। नोट, हिन ज़मान में असां अरसे जो ज़िक्र कंदा आहियूं। ॾिसो, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस ऐं प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस ही काफ़ी रिलेटिव आहिनि, काफ़ी हिक ॿिए सां मिलंदड़ आहिनि, लेकिन इन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे इहो असां तव्हांखे हिते क्लियर करायूं था। ॾिसो, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस उहो ज़मान हूंदो आहे जंहिंमें असां अरसे जो ज़िक्र कंदा आहियूं, जंहिंमें असां वक़्त जो, जंहिंमें असां टाइम जो ज़िक्र कंदा आहियूं। लेकिन प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में असां न टाइम जो ज़िक्र कंदा आहियूं, न वरी को अरसो ॿुधाईंदा आहियूं। फ़क़ति असां एतिरो ॿुधायूं था त ही कमु जारी आहे। लेकिन प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में असां इहो डिटेल में ॿुधाईंदा आहियूं त ही कमु केतिरे वक़्त खां जारी आहे, कहिड़े टाइम स्टार्ट थियो आहे, अञा ताईं हली रहियो आहे। एतिरे ताईं तव्हांजो क्लियर आहे त प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस ऐं प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हाणे इन्हनि जा मिसाल कंदा आहियूं। मिसालनि में प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस खे डिटेल में सम्झंदा आहियूं ऐं तंहिंखां पोइ पाण प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जी
अफर्मेटिव खे सिखंदासीं, जंहिंमें अफर्मेटिव जी फॉर्मेशन ऐं उन फॉर्मेशन में सिंस ऐं फार जो डिफरेंस बि सिखंदासीं। लेकिन फिलहाल कुछ सेंटेंस सिखंदा आहियूं जेके सिंधी में आहिनि। असांजे साम्हूं हिते टे मिसाल आहिनि। टेई मिसाल प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जा आहिनि, लेकिन ही सिंधी में मिसाल आहिनि। ठीकु आहे, अंग्रेज़ी में अॻिते हली सिखूं था, लेकिन ही असां सिंधी में मिसाल इन लाइ तव्हांखे ॾिना आहिनि ताकि तव्हां सिंधी में सुञाणप करे सघो त प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जा सेंटेंस कहिड़े तरह सां हूंदा आहिनि। ॾिसो, हिन में आहे उहे 7 सालनि खां मिरपुर ख़ास में रही रहिया आहिनि। मतलब त हू मिरपुर ख़ास में अञा ताईं रही रहिया आहिनि, लेकिन घणे अरसे खां? 7 सालनि खां। हिते अरसे जो बि ज़िक्र थिए पियो ऐं अञा उहे रही रहिया आहिनि, मतलब कमु अञा कंटिन्यू आहे, अहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं हिते तव्हांखे मेन पॉइंट इहो ॾिसणी आहे त हिन जुमिले जे आख़िर में रही रहिया आहिनि वग़ैरह अचे पियो त अहिड़े जुमिले खे पाण छॾींदासीं। ही पूरो सेंटेंस छा जो आहे? प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो सेंटेंस आहे। तंहिंखां पोइ असां वटि ॿियो मिसाल आहे, असद सुबुह खां अख़बार पढ़े रहियो आहे। मतलब त असद जेको अख़बार पढ़े रहियो आहे एतिरे ताईं हुजे न, असद अख़बार पढ़े रहियो आहे त पाण सॾो आहे ही सेंटेंस प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जो आहे। लेकिन हिते असां अरसो बि ॿुधायूं पिया, टाइम बि ॿुधायूं पिया त असद सुबुह खां अख़बार पढ़े रहियो आहे, त पोइ पाण छा ॾींदासीं? ही सेंटेंस छा जो आहे? प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो सेंटेंस आहे। इन खां पोइ असां वटि ॿियो मिसाल आहे, ही राति खां सबक़ यादि करे रहियो आहे। इहो असांजो सेंटेंस आहे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो। ऐं इन जी ख़ासि वजह इहो आहे, जेकॾहिं तव्हां हिन सेंटेंस जे आख़िर में ॾिसो त रही रहियो आहे अचे पियो ऐं तंहिंखां पोइ हिते ॾिसो राति खां ऐं टाइम जो बि ज़िक्र कयल आहे, त अहिड़े सेंटेंस खे पाण छॾींदासीं। इहो आहे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो सेंटेंस। उमेद कंदा आहियूं तव्हांखे एतिरे ताईं क्लियर थी वियो हूंदो त प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस छा हूंदो आहे, इन जी सिंधी में सुञाणप कहिड़ी आहे, प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस ऐं प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में कहिड़ो फ़र्क़ु आहे, ऐं प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जा सिंधी में कहिड़े हिसाब जा सेंटेंस हूंदा आहिनि। चलो हाणे अॻिते वधंदा आहियूं प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में अफर्मेटिव न, जंहिंमें पाण पहिरीं इन जी फॉर्मेशन खे सिखंदासूं, तंहिंखां पोइ अॻिते वधंदासीं। प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में हाणे पाण अफर्मेटिव खे सिखंदा आहियूं। ॾिसो, अफर्मेटिव उहे सेंटेंस हूंदा आहिनि जेके हाकारी सेंटेंस हुजनि। ठीकु आहे, इन्हनि खे बि डिटेल में सिखंदा आहियूं, लेकिन पहिरीं पाण प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जे फॉर्मेशन खे सिखूं था। छो जो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस या प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस या प्रेज़ेंट परफेक्ट टेंस, इन्हनि जी फॉर्मेशन खां प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जे फॉर्मेशन कुझु चेंज हूंदी आहे। त फिलहाल पाण इन जी फॉर्मेशन खे डिटेल में सिखंदा आहियूं, तंहिंखां पोइ अफर्मेटिव जा सेंटेंस कंदासूं ऐं इहो ॿुधाईंदासीं त अफर्मेटिव जो इस्तेमालु कीअं कबो आहे। फॉर्मेशन असांजे साम्हूं कुझु हिन तरह ते आहे। सभ खां पहिरीं पाण वटि ईंदो सब्जेक्ट। ठीकु आहे, हमेशह वांगुरु जीअं पोयां टेंसनि में सिखिया आहियूं। सभ खां पहिरीं सब्जेक्ट ईंदो, सब्जेक्ट खां पोइ हेल्पिंग वर्ब ईंदो जेको असां वटि आहे हैव या हैज़। इन खां पोइ बीन ईंदो, बीन खां पोइ फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब ईंदी, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब खां पोइ ऑब्जेक्ट ईंदो, ऑब्जेक्ट खां पोइ सिंस या फार जो इस्तेमालु कंदासीं, सिंस ऐं फार जो इस्तेमाल खां पोइ पाण टाइम पीरियड जो इस्तेमालु कंदासीं। त सादे लफ़्ज़नि में चवां, जेका प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जी फॉर्मेशन आहे उहो ही आहे। पहिरीं हूंदो सब्जेक्ट हैव या हैज़ प्लस बीन प्लस फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंस आर फार प्लस टाइम पीरियड। ॾिसो, हैव या हैज़ डिपेंड कंदो आहे सब्जेक्ट ते, लेकिन फार ऐं सिंस डिपेंड कंदो आहे टाइम पीरियड ते। हाणे सिंस ऐं फार जो इस्तेमालु किथे कबो आहे इहो असां सिखंदा आहियूं। इन खे डिटेल में कवर करण खां पोइ अॻिते वधंदासीं। छो जो प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में सभ खां अगरि का ॾुखी शइ आहे त इन जो इस्तेमालु आहे सिंस ऐं फार जो। जेकॾहिं तव्हांजो इहो क्लियर थी वियो त बाक़ी जेको बि असांजी फॉर्मेशन आहे इहो ॿिनि टेंसन वांगुरु आहे, उहो ईज़ी आहे। ठीकु आहे, त हाणे असां सिंस ऐं फार जो डिफरेंस सिखंदा आहियूं ऐं इहो सिखंदासीं त सिंस किथे इस्तेमालु कबो आहे, फार किथे इस्तेमालु कबो आहे। हिते असांजे साम्हूं हिकु ट्राइबल आहे जंहिंमें पाण सिंस ऐं फार जो इस्तेमालु कयो आहे। हिते तव्हांखे पंहिंजो फोकस ॾियणो आहे त सिंस किथे इस्तेमालु ऐं की थी रहियो आहे ऐं फार जो इस्तेमालु किथे ऐं की थी रहियो आहे। हाणे असांजे साम्हूं सिंस ऐं फार लाइ हिते हिकु निढी टेबल ॾिनल आहे जंहिंमें असां सिंस ऐं फार जो इस्तेमालु कयो आहे। सम्झंदा आहियूं त सिंस ऐं फार में कहिड़ो डिफरेंस आहे। ॾिसो, सिंस जो इस्तेमालु असां तॾहिं कंदा आहियूं जॾहिं असांखे कंहिं कम जी स्टार्टिंग पॉइंट ख़बर हुजे, लेकिन पूरे टाइम जी ख़बर न हुजे, मुकमल अरसे जी ख़बर न हुजे।
सिर्फ़ असांखे कम जी स्टार्टिंग पॉइंट ख़बर हुजे तॾहिं पाण सिंस जो इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं असांखे कंहिं कम जी स्टार्टिंग पॉइंट जी ख़बर न हुजे ऐं बक़ाया पूरे टाइम जी ख़बर हुजे त पाण पोइ फार जो इस्तेमालु कंदासीं। सिंस जो इस्तेमालु कॾहिं कंदा आहियूं जॾहिं असांखे कंहिं शइ जे शुरूआत जी ख़बर हुजे ऐं कंप्लीट थियण जी ख़बर न हुजे त तॾहिं पाण सिंस जो इस्तेमालु कंदासीं। लेकिन फार जो इस्तेमालु पाण तॾहिं कंदा आहियूं जॾहिं असांखे कंहिं शइ बाबति मुकमल मालूमात हुजे लेकिन उन जी स्टार्टिंग पॉइंट न ख़बर हुजे तॾहिं पाण फार जो इस्तेमालु कंदा आहियूं। चलो मिसालनि में सिखंदा आहियूं। ॾिसो सिंस 9 AM, हाणे हिते जेको आहे सो 9 AM मतिलबु जेको आहे सो 9 AM खां पूरो टाइम जी स्टार्टिंग ख़बर पई लेकिन केसीं ताईं इहो ख़बर न आहे। सिंस मंडे सूमर खां लेकिन केसीं ताईं ख़बर न आहे। सिंस जनवरी, जनवरी जे महीने खां, कहिड़े महीने खां? जनवरी जे महीने खां, महीने जी ख़बर आहे लेकिन केसीं ताईं ॿियो कमु ख़बर न आहे। मतिलबु त सिंस जो इस्तेमालु तॾहिं करे रहिया आहियूं जॾहिं असांखे इन जी स्टार्टिंग पॉइंट ख़बर आहे ऐं एंड पॉइंट जी मालूमात न आहे तॾहिं पाण सिंस जो इस्तेमालु करे रहिया आहियूं। हिते असां फार जो इस्तेमालु ॾिसो, फार 20 मिनट्स 20 मिंटनि खां मुकमल टाइम आहे 20 मिंट, लेकिन केॾे खां 4 लॻी 20 मिंट, 5 लॻी 20 मिंट, 1 लॻी 20 मिंट, स्टार्टिंग टाइम जी ख़बर न आहे। फ़क़ति एतिरी ख़बर आहे त हीउ कमु 20 मिंटनि खां हली रहियो आहे, कहिड़े वक़्त स्टार्ट थियो इहो ख़बर न आहे। फॉर 3 डेज़ 3 ॾींहंनि खां, अच्छा एतिरी त असांखे ख़बर आहे हीउ कमु 3 ॾींहंनि खां थिए पियो लेकिन कहिड़े टाइम स्टार्ट थियो, कहिड़े ॾींहं खां स्टार्ट थियो इहो हिते ॿुधायल न आहे। 6 मंथ्स 6 महीननि खां, हाणे इहो असांखे इन जी स्टार्टिंग पॉइंट न आहे ख़बर त कहिड़े महीने खां। हिते पाण चयोसीं न जनवरी खां, पूरे महीने जो नालो वरितो लेकिन हिते असां महीने जो नालो नाहे वरितो, सिर्फ़ु एतिरो चयोसीं त मंथ्स खां। ठीकु आहे, हिते लिखियलु आहे सिंस 1997। ठीकु आहे, हिते ॾिसो पूरो साल जो जेको बयानु ॾिनल आहे त 1997 खां, लेकिन हिते छा चयल आहे? फॉर 4 इयर्स, सिर्फ़ु 4 सालनि खां। हिते इहो नाहे ॿुधायल कहिड़े साल खां। हिते ॾिसो साल जो असीं नालो बि लिखियो आहे ऐं हिते असां साल सिर्फ़ु इयर्स लिखे छॾियो आहे। उमेद कंदा आहियूं तव्हांखे इहो क्लियर थी वियो हूंदो त सिंस ऐं फार जो इस्तेमालु कॾहिं कबो आहे। ॾिसो सिंस जो इस्तेमालु पाण तॾहिं कंदा आहियूं जॾहिं असांखे स्टार्टिंग पॉइंट ख़बर हुजे ऐं फार जो इस्तेमालु तॾहिं कंदा आहियूं जॾहिं असांखे टोटल टाइम जी ख़बर हुजे ऐं जेको आहे स्टार्टिंग पॉइंट जी ख़बर न हुजे। त उमेद कंदा आहियूं एतिरे ताईं तव्हांजो बिल्कुलु क्लियर थी वियो हूंदो। जेकॾहिं नाहे थियो त पोइ बि असांखे कमेंट करे सघो था, असां उन जो जवाबु लाज़मी ॾींदासूं। त हाणे अफर्मेटिव खे डिटेल में सेंटेंस में सिखंदा आहियूं। हाणे पाण प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में अफर्मेटिव जा सेंटेंस सिखंदासीं ऐं डिटेल में इहो कवर कंदासूं त अफर्मेटिव जी फॉर्मेशन जेका असां हींअर सिखी आहे इन जो इस्तेमालु कीअं कबो आहे। फॉर्मेशन खे हिकु दफ़ो ॿीहर दोहरायूं था त सभ खां पहिरीं असां वटि सब्जेक्ट ईंदो, पोइ हैव या हैज़ ईंदो, हैव या हैज़ खां पोइ बीन ईंदो, इन खां पोइ फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब ईंदी, पोइ ऑब्जेक्ट ईंदो, ऑब्जेक्ट खां पोइ सिंस या फार जो इस्तेमालु कयो वेंदो ऐं तंहिंखां पोइ टाइम पीरियड जो इस्तेमालु थींदो। चलो हाणे मिसालनि में इन खे डिटेल में सिखंदा आहियूं। असांजे साम्हूं हिते 2 मिसाल आहिनि। ॿिनि मिसालनि खे जेको आहे पहिरीं असां सिंधी में पढ़ंदा आहियूं, तंहिंखां पोइ उन जी इंग्लिश कंदासीं। उहे 7 सालनि खां मिरपुर ख़ास में रही रहिया आहिनि। जेको असां पहिरीं सेंटेंस पढ़ियो सेम ई आहे। उहे 7 सालनि खां मिरपुर ख़ास में रही रहिया आहिनि। हिन सेंटेंस खे सिंधी में सुञाणप लाइ ख़ूबी इहो आहे त हिन जे आख़िर में रही रहिया आहिनि अचे पियो ऐं हिते 7 साल अरसे जो बि ज़िक्र आहे, त पाण चई सघूं था त हीउ सेंटेंस प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो आहे। लेकिन इंग्लिश में कीअं सुञाणंदासीं? इंग्लिश में सुञाणण लाइ इहो निशानी आहे, सभ खां पहिरीं सब्जेक्ट अचे पियो, सब्जेक्ट खां पोइ हैव बीन अचे पियो, हैव बीन अचण खां पोइ लिविंग इन मिरपुर ख़ास फॉर 7 इयर्स। ठीकु आहे, हिते फॉर पाण इन लाइ लिखियो, सिर्फ़ु लिखियलु आहे 7 इयर्स। कहिड़े साल खां? साल जो नालो नाहे लिखियलु, 1905 हुजे हा, 1920 हुजे हा, 2021 हींअर हले पियो, 2021 हुजे हा। हिते ॾिसो ईयर जो हिते तादाद न आहे लिखियलु, सिर्फ़ु 7 इयर्स लिखियलु आहे, त इन लाइ पाण हिते फार जो इस्तेमालु कयो आहे। ठीकु इन हिसाब सां ही राति खां सबक़ यादि करे रही रहियो आहे। ही हैज़ बीन रिमेम्बरिंग लेसन सिंस नाइट। ठीकु आहे, त ही जेको असांजो अफर्मेटिव हो, अफर्मेटिव जो इस्तेमालु सिखियोसीं
उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे अफर्मेटिव क्लियर थी चुको हूंदो। ॾिसो अफर्मेटिव में असां सिर्फ़ इहो सिखियोसीं त ही फॉर्मेशन आहे, इन फॉर्मेशन जो इस्तेमालु कीअं कबो आहे। ठीकु आहे, बाक़ी अवां पाण पंहिंजे हिसाब सां सेंटेंस ठाहे सघो था। जेकॾहिं ठाहे असांखे चेक कराइण चाहियो था त बि चेक कराए सघो था। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं नेगेटिव जी, जंहिंखे पाण नाकारी छॾींदा आहियूं। मतिलबु त उहे सेम ई सेंटेंस हूंदा, सिर्फ़ पहिरीं हाकारी हुआ त हू 7 सालनि खां मिरपुरखास में रही रहिया आहिनि, लेकिन हिते नाकारी हूंदा। उहे कीअं हूंदा इन जा बि मिसाल ॾिसंदा आहियूं, लेकिन पहिरीं पाण फॉर्मेशन खे सम्झंदा आहियूं। इन जी जेका फॉर्मेशन आहे, फॉर्मेशन कुछ इन तरह ते आहे। सब खां पहिरीं सब्जेक्ट ईंदो हैव या हैज़ प्लस नॉट प्लस बीन प्लस फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंस और फॉर प्लस टाइम पीरियड। मतलब त फॉर्मेशन असांजी बिल्कुल ही सेम आहे, सिर्फ़ असां नॉट जो इज़ाफ़ो कयो आहे। नॉट जो इज़ाफ़ो पाण किथे कंदा आहियूं इहो तव्हां यादि करे वठो त हैव ऐं हैज़ ऐं बीन जे दरमियान, मतलब हैव ऐं बीन जे विच में पाण खे नॉट जी इज़ाफ़ो करणो पवंदो। सेंटेंस में इन खे डिटेल में सिखंदा आहियूं। सेंटेंस बि असां वटि बिल्कुलु सेम ई आहिनि, हिन में सिर्फ़ इहो फ़र्क़ु आहे असां इंग्लिश सेंटेंस में सिर्फ़ नॉट जो इज़ाफ़ो कयो आहे। दे हैव नॉट बीन लिविंग इन मिरपुर ख़ास फॉर 7 years। उहे 7 सालनि खां मिरपुर ख़ास में न रही रहिया आहिनि। ठीकु आहे, सेंटेंस बिल्कुलु सेम आहे, सिर्फ़ हिन में ना जो इज़ाफ़ो कयो आहे। ऐं इंग्लिश में जेको आहे सो हैव मतलब हेल्पिंग वर्ब ऐं बीन जे विच में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं, बाक़ी सेम ही सेम रहंदो। ऐं इन जो ॿियो मिसाल हो, ही राति खां सबक न यादि करे रही रहियो आहे। इन में बि छा कंदासूं, ही हैज़ नॉट बीन रिमेम्बरिंग लेसन सिंस नाइट। ठीकु आहे, एतिरे ताईं क्लियर थी वियो त प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में नेगेटिव कीअं ठाहिबो आहे। नेगेटिव ऐं अफर्मेटिव बिल्कुलु सेम आहिनि, सिर्फ़ नॉट जो इज़ाफ़ो कंदा आहियूं पाण नेगेटिव में, ऐं नॉट जो इज़ाफ़ो किथे कंदा आहियूं, हेल्पिंग वर्ब ऐं बीन जे विच में। ठीकु आहे, क्लियर थी वियो कॉन्सेप्ट। हाणे अॻिते वधंदा आहियूं इंट्रोगेटिव ॾांहुं। इंट्रोगेटिव असांजो लास्ट टॉपिक आहे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो। इंट्रोगेटिव पाण सॾींदा आहियूं सवालिया जुमलनि खे। अहिड़ा जुमला जेके सवाल पुछण तौरु इस्तेमालु कया वञनि तंहिंखे पाण सॾींदा आहियूं इंट्रोगेटिव सेंटेंस। इन जी बि फॉर्मेशन आहे, फॉर्मेशन खे ॾिसूं था, तंहिंखां पोइ इन जा मिसालनि में इन खे डिटेल में क्लियर कंदा आहियूं। इंट्रोगेटिव जी जेका फॉर्मेशन आहे उहो इहो आहे त सभ खां पहिरीं पाण हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु कंदासीं। जीअं त टेंस जे रूल मुताबिक़ पाण पहिरीं हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु कंदा आहियूं। हेल्पिंग वर्ब जे इस्तेमाल खां पोइ पाण सब्जेक्ट जो इस्तेमालु कंदासीं। सब्जेक्ट जे इस्तेमाल खां पोइ बीन जो इस्तेमालु कंदासीं। बीन जे इस्तेमाल खां पोइ फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब, पोइ इन खां पोइ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट खां पोइ सिंस या फॉर ऐं टाइम पीरियड, ऐं उन खां पोइ लास्ट में क्वेश्चन मार्क इस्तेमालु कई वेंदी। सेम फॉर्मेशन आहे। पाण छा कयोसीं, हेल्पिंग वर्ब जेके असां सब्जेक्ट खां पोइ इस्तेमालु कंदा हुआसीं, हाणे इहो सब्जेक्ट खां पहिरीं इस्तेमालु कंदासीं। ठीकु आहे, क्लियर आहे। हाणे इन खे सेंटेंस में डिटेल में सम्झंदा आहियूं। असांजे साम्हूं मिसाल बिल्कुलु सेम टू सेम आहिनि, लेकिन फ़र्क़ु असां सिर्फ़ हेल्पिंग वर्ब जो कयो आहे। हेल्पिंग वर्ब पहिरीं पाण सब्जेक्ट खां पोइ इस्तेमालु कंदा हुआसीं, लेकिन हिन दफ़ो पाण पहिरीं इस्तेमालु कंदासीं, बाक़ी सेम टू सेम रहंदो। छा उहे 7 सालनि खां मिरपुर ख़ास में रही रहिया आहिनि, पाण छा कंदासीं, हैव दे बीन लिविंग इन मिरपुर ख़ास फॉर 7 years। ठीकु आहे। छा ही राति खां सबक यादि करे रही रहियो आहे, हैज़ ही बीन रिमेम्बरिंग लेसन सिंस नाइट। ठीकु आहे, क्लियर थी वियो त प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में इंट्रोगेटिव कीअं ठाहिबो आहे। इंट्रोगेटिव ठाहिण लाइ पाण छा कंदा आहियूं, हेल्पिंग वर्ब जेके आहिनि हैव ऐं हैज़, इन्हनि जो इस्तेमालु पाण सब्जेक्ट खां पहिरीं कंदासूं, पोइ सब्जेक्ट ऐं इन खां पोइ बीन जो इज़ाफ़ो कंदासीं, ऐं बाक़ी असांजी सेंटेंस सेम टू सेम रहंदी। उम्मीद कंदा आहियूं त अॼु वारी कंप्लीट क्लास तव्हांखे डिटेल में समझ अची चुकी हूंदी। जेकॾहिं अञा बि को क्वेश्चन हुजे या वरी असांखां का ग़लती थी हुजे त तव्हां असांखे कमेंट करे ज़रूर ॿुधाइजो। इंशाअल्लाह हाणे असां पास्ट खां शुरू थींदासीं, त पास्ट इंडेफिनाइट वारी क्लास में मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।